गौसपुर वेझो पुलिस मुकाबले में ॾोहारियुनि हथां शहीद SHO DSP ऐं अहलकार खे ज़ख़्मी करण वाक़िए जो केस दाख़िल कयो वियो आहे। सरकार जी फरियाद ते 3 धारधारक केस दुरानी महर थाणे ते दाख़िल कया विया आहिनि। FIR में जागीराणी भया ऐं सब्ज़ोई बिरादरी जे 40 जवाबदारनि खे नामज़द कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। गौसपुर वेझो पुलिस मुकाबले में ॾोहारियुनि हथां शहीद SHO DSP ऐं अहलकार खे ज़ख़्मी करण वारे वाक़िए जो केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर बरकत भयो खां। जी बरकत, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 3 ॾींहं अॻु दुरानी मार वारे इलाइक़े में पुलिस मुक़ाबले में ॾोहारियुनि हथां शहीद थी वियल SHO अब्दुल लतीफ़ मीरानी, ॾोहारियुनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल DSP कलंदर बख़्श सुमरो ऐं ज़ख़्मी अहलकार इसाक उर्फ भाई मीरानी खे ज़ख़्मी करण बाद सरकार की फरियाद ते 3 धारदार केस दुरानी मार थाणे ते दाख़िल कया आहिनि। 3 FIR में जागीराणी भया ऐं सब्ज़ोई बिरादरी जे 40 जवाबदारनि खे केस में नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त 70 जवाबदारनि खे ॾिसी सुञाण तौर केस में शामिल कयो वियो आहे। केस में नामज़द कयल ख़ादिम भयो, अरसला सब्ज़ोई, वाजिद हयात, वहीद सब्ज़ोई, सद्दाम, गौसल, मौला बख्श ऐं ॿिया शामिल आहिनि। मजमूई तौर ते 110 जवाबदारनि मथां पुलिस मुक़ाबले ऐं ATC जा 3 धारदार केस दाख़िल कया विया आहिनि। वाज़े रहे त 3 ॾींहं अॻु SP कश्मीर इरफान समो जे हुकुम तहत कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो दुरानी मार वारे इलाइक़े में मुबैना तौर अगवा थियल 18 मुगनि जी बाज़ाबी लाइ ऑपरेशन कयो वियो हो त ॾोहारियुनि जी जवाबी फायरिंग में SHO अब्दुल लतीफ़ मीरानी शहीद थी वियो, जॾहिं त DSP ऐं अहलकार ज़ख़्मी थिया हुआ। केस दाख़िल थियण बावजूद हिन वक़्त ताईं पुलिस खे घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी हासिल न थी सघी। जी ठीक है बरकत, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।